नाज़रीन, जैकमाबाद में पुलिस की मुबैना फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। वारसनि पारां पुलिस ते नाहक क़त्ल जो इल्ज़ाम। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मोहम्मद अली मीरानी। जी मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी, अॼु सुबुह जैकाबाद शहीद अलाश पार्क भरिसां फायरिंग में मोटरसाइकिल सवार बख्तियार जखानी मारिजी वियो। संदसि साथी मोहम्मद शेर जखानी जेको ज़ख़्मी थियो। पुलिस लाश ते सिविल अस्पताल खणाए आई, जिते संदसि वारसनि पोइ बि पहुता। ज़ख़्मियुनि जी ॻणती जोगी हालत में जेको शेर खे जेको आहे लाकड़ सर खे जेको उहो बि दम दवाई हवाले करे छॾियो। तॾहिं ते मोटरसाइकिल सवारनि जो बाबर अली जेको मीडिया खे ॿुधायो त पुलिस असां मथां फायरिंग कई आहे, जंहिंमें हिकु दोस्त 2 दोस्त मारिजी विया आहिनि। तॾहिं पुलिस जो जवाबदारनि के ख़िलाफ़ मथां फायरिंग जो इल्ज़ाम आहे। थाणनि मारियो। इन सिलसिले में एसएसपी शुमाइल रियाज़ मलिक जो चवण जो आहे त मामले जी मुकम्मल जांच कई वेंदी, मुलज़िमनि के ख़िलाफ़ जेको कार्रवाई कई वेंदी। होॾां मारिजी वियल नौजवान जा वारसनि पारां क़ौमी शहादत लाश रखी धरणो ऐं हुनजो मुतालबो आहे त जेके मुल्ज़िम पुलिस एहलकार उन्हनि ख़िलाफ़ जेको केस दाख़िल करें ऐं असां इंसाफ़ कयो वञे। जी मोहम्मद, तफ़सीली ख़बर ॾियण लाइ मुंहिंजी महिरबानी।